नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में ख़बर ॾींदा हलूं त फरीदाबाद के वापारी मोहम्मद खान गायचो खां हिकु ॾींहुं अॻु फुर थियण वारे वाक़े ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ गायचा बिरादरी के वापारियुनि मोहम्मद खान, माशूक, जान खान, सदाम ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हथनि में प्ले कार्ड खणी शाही बाज़ार खां वॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे फुर जा जवाबदार गिरफ़्तार करण जा ज़ोरदार नारा हणंदे अची सिटी गेट ते धरणो आहियूं। हिननि चयो त जवाबदार बाअसर फुर थियल सामान ॾियण बजा मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां वापारी पंहिंजो कारोबार करे रहिया आहियूं, बदअमनी जे करे गैर महफ़ूज़ बणियल आहियूं, जंहिंजे करे कारोबार करे नथा सघूं। फुर थियल 1 लाख लाइसेंस जो पिस्टल, चाइना मोटरसाइकिल वापसी कराई वञे। हिननि IG सिंध ऐं SSP कंबर शिदातकोट ऐं आला इख्तियारनि खां घुर कई त फुर थियल सामान वापस करायो वञे ऐं मौतमार धमकियूं ॾींदड़नि खे गिरफ़्तार कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।